सिंध के मुख़्तलिफ़ शहरन में पानी की खोट खिलाफ़ सियासी समाजी धुरियुनि तरफ़ां एहतजाजी मुज़ाहिरा किया विया आहिनि। बाडरे में पानी की खोट ऐं गैर मुनसफ़ाणी विरछ खिलाफ़ पीपी अॻवान एजाज़ लिगारी, डॉक्टर मुनीर शेख, अमर बुघियो ऐं फिदा हुसैन फुलपोटो की अॻवानी में टाउन हॉल खां हैदर चौक ताईं एहतजाजी मुज़ाहिरो कियो वियो। फरीदाबाद में अवामी पोरियत तहरीक के सॾ ते शाखुन में पानी की खोट खिलाफ़ एडवोकेट आज़म खासकेली और एडवोकेट रहीम बख्श बुघियो की अॻवानी में आबादगारन फरीदाबाद पुल ते धरणो हयो। चंबर में पानी खोट खिलाफ़ सिंध हारी कमेटी और कम्युनिस्ट पार्टी तरफ़ां कामरेड इमदाद काज़ी, कामरेड इकबाल, अरबाब रुस्तमानी और बेन एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो। मीरपुर बठोरो में पानी खोट खिलाफ़ अवामी तहरीक और सिंधी हारी तहरीक पारां महमूद वाह स्टाफ खां मीरपुर बठोरो ताईं लॉन्ग मार्च कियो वियो। एहतजाजी मुज़ाहिरनि दौरान अॻवाननि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त सिंध में पानी की खोट सबब लखें एकड़ ज़मीन बंजर बणिजी वई आहे। आबादगार ऐं हारी कंगाल थी विया आहिनि। हुननि चयो त सिंध मां पाणी जी हथरादू खोट ख़त्म करे आबादगारनि जो मुआशी क़त्ल बंदि कयो वञे।